महिरबानी नसीर साहब। आऊं सब खां पहिरीं त आऊं हिकु दफ़ो वरी तव्हांखे एप्रिशिएट थो कयां, छो त तव्हां जहिड़े तरीक़े सां तारीख़ खे हिकु कोज़े में बंदि कयो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां असां नंढियुनि क़ौमनि जा जेके इशूज़ तव्हां बयानु कया आहिनि, सो आई मस्ट एप्रिशिएट यू। पर हाणे मां हलां थो तव्हांजे सवाल जे तरफ़। ॾिसो सर, असां वटि इनफैक्ट जेकॾहिं पाकिस्तान जी तारीख़, असां तारीख़ जा शागिर्द आहियूं। तारीख़ जे हवाले सां असां जॾहिं ॾिसूं था त पाकिस्तान जी तारीख़ में पाकिस्तान जो जेको वजूद जे लाइ जेका फर्स्ट रेज़ोल्यूशन पास थी हुई, उहा सिंध में पास थी हुई ऐं उहो साईं GM सैद हो, जंहिं पाकिस्तान जो जेको फाउंडर हो, जंहिं उन जी शुरूआति कई। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिठो त 1940 जी जेका करारदाद हुई, उन करारदाद में ॾिसो त जेकॾहिं असां उनखे पढ़ूं था त उन में स्टेट्स जो ज़िक्र आहे, स्टेट जो ज़िक्र न आहे। जॾहिं पोइ तव्हांजी ऑब्जेक्टिव रेज़ोल्यूशन आई, उन खां पोइ उन ई स्टेट खे चेंज कयो वियो स्टेट्स में। माना पहिरीं त जेका तव्हांजी जेका हिकिड़ो ब्लंडर जेको असांखे नज़र अचे थो त तव्हां जेका क़ौमूं आहिनि ऐं जेके तारीख़ी स्टेट्स आहिनि, उन्हनि खे ई तव्हां शुरू में तब्दील करे वरितो त बाबा असां स्टेट्स न आहियूं, असां हिकु स्टेट आहियूं। पोइ इहा कोशिशि कई वई त असां हिकु क़ौम आहियूं, त असां हिकिड़ी मुस्लिम उमा आहियूं। पर उहा उमा बि असां ॾिठो त जेका 71 में ख़बर पइजी वई त असां हिकु क़ौम आहियूं या असां डिफरेंट क़ौमूं आहियूं, पर उनजे बावजूदि उन खे तस्लीम न कयो वियो। वज़ीर आज़म चए थो त असां न करे सघिया आहियूं। उन जा जेके मेन ऐं अहम सबब उहे जेके आहिनि, उन्हनि खे अगरि ॾिठो वञे त तव्हां 1 यूनिट लॻाए तव्हां बंगाल खे जेको आहे सो उहो इहो मैसेज ॾिनो त मेजॉरिटी में असां आहियूं, हालांकि उहो मेजॉरिटी में हुआ। उनजे बावजूदि उहो 71 में त खणी आज़ादु थी वियो, पर असां उन्हनि खे कॾहिं हक़ कोन ॾिना। पर असां उनखां पोइ सोचूं था त जेकॾहिं ठीकु आहे, बंगाल असांखां जुदा थी वियो, असांखां परे हो, पर उनखां बाद में असां उन मां असांजी लेसिंग लर्निंग कहिड़ी थी आहे। असां ॾिठो, असांजा तारीख़दान ॿुधाइनि था त हीउ मुल्क टुटो। हिन मुल्क में जेका टुटण जो मेन सबबु जेका अयूब खान जी जेका हिकिड़ो डिक्टेटर रोल हो, उन जे करे हीउ मुल्क टुटी वियो। हीउ मुल्क टुटो, पर उनजे बावजूदि तव्हां ॾिठो त असांजी लेसन लर्निंग कहिड़ी आहे। उनखां पोइ बि असां वटि 3 मार्शलाऊं लॻियूं, छो त असां लेसन कुझु बि कोन सिखियो। असां उते जो उते रहियासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेका मां हामिद मीर जे लफ़्ज़नि में चवां थो, जंहिं कराची जे में अची चयो त हीउ मुल्क जंहिं ठाहियो उहे त कुझु बि कोन आहिनि ऐं असां मामा बणिजी विया आहियूं। माना सिंधियुनि बंगालियुनि ठाहियो, उन नालो खयो हो। सिंधियुनि बंगालियुनि ठाहियो, उन वाज़े चयो। पंजाबी चइबो हाणे उनजा मामा बणिजी विया। जी, मामा बणिजी विया आहिनि। यकीनन तव्हां दोस्तगी करण जी महिरबानी। हुन यकीनन इहो चयो, सिंध जो बि नालो वरितो ऐं बंगाल जो। तव्हां ख़बर हुजे बंगाल जेका आहे उन में मुस्लिम लीग जी जेको वजूद हो, उहो बि बांग्लादेश में ई जेको आहे सो ठहियो हुयो। सो मां चवणु इहो पियो चाहियां त जेकॾहिं तव्हां ॾिठो त तव्हां 71 में मुल्क बर्बाद थी वियो, उनजे बावजूदि बि तव्हां ॾिसो त अॼु बलूचिस्तान जी कहिड़ी हालत आहे। बलूचिस्तान में सेंस ऑफ डिप्रीवेशन आहे। असां कुझु कोन सिखियो आहे। अॼु बि चऊं था त असां डंडे जे ज़ोर ते उन्हनि खे जेको आहे सो माठ कराए छॾंदासीं। तव्हां सिंध जी ॻाल्हि कई, सिंध में जेका सूरत हाल आहे उन में सेंस ऑफ डिप्रेशन वधीक आहे। माण्हू सम्झनि था त असांजा जेके वसाइल आहिनि, असां हिकिड़ी जेका 5000 पुराणी हिकिड़ी क़ौम आहियूं, उन क़ौम जे नाते असांजा जेके वसाइल आहिनि लुटिया पिया वञनि। तव्हां सही फरमायो, हू सिर्फ़ु कारूंझर खे हिकिड़ो ग्रेनाइट था सम्झनि त इहो ग्रेनाइट जेको आहे उहो असां कढी वञूं, पर असां सम्झूं था उहो असांजो हिकिड़ो वरसो आहे। सो इज़ द केस विथ सो मेनी थिंग्स, सो मेनी रिसोर्सिस जेके असां वटि आहिनि। पेट्रोलियम तव्हां ॾिसो, ऐं उनखां सवाइ तव्हां जेकॾहिं जमहूरी दौर ॾिसंदो त उन में बि वॾा ब्लंडर्स थिया। पाकिस्तान जॾहिं असां वटि बांग्लादेश सां गॾु हो त जेको NFC थींदो हो, उहो कॾहिं बि पॉपुलेशन बेस्ड कोन थियो। ऐं असांजो वॾे में वॾो कंसर्न इहो हुयो त बाबा असां जेको आहे सो गुरबत ऐं ॿिया फैक्टर ॾिसंदासीं। उन जे करे जो बांग्लादेश जेको उन जी पॉपुलेशन वधीक हुई, पर जीअं बांग्लादेश असां खां निकितो त असां वरी उन NFC जो बेसिक जेको हुयो उहा असां पॉपुलेशन कई, छो त पंजाब में पॉपुलेशन वधीक हुई। ॿी ॻाल्हि जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे, जेका हींअर हिकिड़े मां ॿुधो पिए कंहिं दोस्त ॿुधाई पिए, उन चयो त जॾहिं असां पाकिस्तान जॾहिं इंडिया खां आज़ादु थियो त असां इहो सम्झो हुयो त मुसलमाननि खे जेके आहिनि से उहे हक़ न मिलंदा, छो त उहा हिकिड़ी परमनेंट मेजॉरिटी आहे। सो हाणे ऐं असां जॾहिं असां वटि जेकॾहिं मेजॉरिटी आहे त छा असां वटि जेके मिनॉरिटीज़ आहिनि, ॿिया छा नंढियूं जेके क़ौमूं आहिनि, छा उन हक़ ॾियण लाइ असां तयारु आहियूं? सो असां तयारु बि अञा न आहियूं। असां उन्हनि खे हक़ ॾियण लाइ तयारु ई कोन आहियूं। हिकु मुल्क हिकु सूबे जी जेका आहे सा 180 आहे, हींअर बि मुल्क में
जेका स्टेक होल्डर है वो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंजाब है। सो मां सम्झां थो इहे सभु फैक्टर्स आहिनि। अनलेस असां इन्हनि खे हक़ीक़त खे तस्लीम न कंदासीं त असां वटि 4 क़ौमूं आहिनि ऐं 4 क़ौमुनि जा पंहिंजा हुकूक आहिनि। जेसीं ताईं असां इन खे तस्लीम न कंदासीं तेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे हुन मुल्क जो तरक़ी करणु ॾाढो ॾुखियो हूंदो। नसीर साईं, मूं पंजाब में कमु कयो आहे। पंजाब जी जेको साउदर्न पंजाब आहे तक़रीबन मूं सॼो घुमियो आहे ऐं ॾिठो आहे। ऐं साउदर्न पंजाब में जेका सेंस ऑफ डिप्रीवेशन आहे, जेका एहसास महरूमी आहे, उहा असां खां घटि न आहे। उते बि सूरत हाल ई आहे, उते बि स्कूल कोन था हलनि, उते बि माण्हुनि खे पाणी नथो मिले, उते बि जेके बेसिक फैसिलिटीज़ आहिनि उहे कोन थियूं मिलनि। ऐं जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंजाब जी आबादी ॾिसो, उहा जेकॾहिं साहिवाल ताईं तव्हां जेकॾहिं उन्हनि खे ॾिनो, उहे तमामु घटि आहिनि। आबादी जो बि जेको सिंधी में चवंदा आहिनि खटियो खाइबो आहे, उहा सिर्फ़ु सेंट्रल पंजाब थो खाए। साउदर्न पंजाब खे त कुझु कोन थो मिले। हींअर बि तव्हांखे पाकिस्तान जो एॾो मीडिया आहे त तव्हांखे 2-4 खां वधीक तव्हांखे पंहिंजी नुमाइंदगी न आहे त तव्हांखे साउदर्न पंजाब जी बि नुमाइंदगी कोन मिलंदी। को हिकु अधु माण्हू मिली वियो उहो ॿी ॻाल्हि आहे, पर उन्हनि जी कंहिं जॻह ते नुमाइंदगी कान्हे। हुननि जा बि जनरल्स केन आहिनि, उन्हनि जा बि जेके वॾा वॾा ऑफिशियल्स आहिनि उहे मौजूदु न आहिनि। त उन आबादी जो बि जेको सॼो जो सॼो फ़ाइदो आहे उहो तव्हांखे सेंट्रल पंजाब वारनि जो थो मिले। तव्हां ॾिसो न, जेके सिंध में बि जेके पंजाब जा वॾा वॾा ऑफिशियल्स ईंदा आहिनि, पोइ भला आबादी हुननि जी वधीक आहे, हू चवनि था त पोइ आबादी असांजो जेको सराइकी बेल्ट आहे, साउदर्न बेल्ट आहे, उतां जा ऑफिशियल्स हिते छो कोन था अचनि। वरी बि जेके आहिनि उहे हिकिड़े सेंट्रल पंजाब जा ऐं उते जे माण्हू असां वटि अचनि था। इन जो मतिलबु इहो न आहे त हू आबादी जो खटियो था खाइनि, हू एक्सप्लॉइट था कनि, हू सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि खे था रखनि। आबादी जो को जेको आहे सो रोल कोन्हे। ॿी ॻाल्हि, तव्हां किथे बि ॾिसो त सेनेट हुजे या हुकूमत जा जेके मामलात आहिनि, हुकूमत प्रॉब्लम में आहे, हुकूमत जेका आहे सा पूरी स्टेट प्रॉब्लम्स में आहे, उते तव्हां ॾिसंदो त नंढनि सूबनि जो ॼण को स्टेक होल्डर कोन्हे कोई। सिंधी जेके आहिनि उहे त बिल्कुलु पासे ते बीठा आहिनि ऐं बलोचिस्तान KPK इवन तव्हां ॾिसो त उनजो ॼण स्टेक होल्डर ई कोन्हे। हाणे असांखे चवनि था या बलोचिस्तान खे चवनि था बाबा सरफराज मुफ्ती बलोचिस्तान जो वज़ीर आला आहे, त बलोचिस्तान जा माण्हू तस्लीम कंदा या? जेको इलेक्शन खां 15 ॾींहं अॻु निगरान वज़ीर खां इस्तीफ़ा ॾेई हिकु पार्टी ज्वाइन करे, उहो 15 ॾींहं पहिरियां उहो थी वञे थो वज़ीर आला। वज़ीर आला थी थो वञे ऐं उहे ई चवनि था त बाबा ही तव्हांजा बलोचिस्तान सरदार जेके आहिनि से तव्हांखे हक़ कोन था ॾियनि। ही तव्हांजे ई माण्हुनि खे जेको आहे सो इस्तेमालु करे पोइ तव्हांखे चवंदा आहिनि तव्हांजा माण्हू कमु कोन था अचनि। ही जेको टेररिस्ट जंहिं इहो पंहिंजो पिशावर वारे केस में जेको पकड़ियो, हुनजो नालो मूंखे कोन थो अचे, एहसान स्टेटमेंट ॾिनी हुई हिकिड़ी। हुन चयो त मूंखे तक़रीबन को 100 माण्हुनि जी लिस्ट ॾिनी वई, हिननि माण्हुनि खे जेको आहे सो तव्हांखे क़तल कराइणो आहे। ऐं मां हैरान रहिजी वियुसि, आऊं पख्तून आहियां, उहा सॼी लिस्ट जेका हुई उहा पख्तूननि जो ई, त मुंहिंजे ज़हन में ख़्यालु आयो त आऊं पंहिंजा पख्तून छो मारिया। सो पंहिंजनि माण्हुनि खां इहे कमु कराइण इहा स्टेट जी पुराणी स्ट्रेटेजी आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान में जहिड़े तरीक़े सां असांजी जेका बाक़ी सूबा आहिनि उन्हनि में जेका सेंस ऑफ डिप्रीवेशन आहे उन ई खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। हिन मुल्क में हिकु त इहो सेंस ऑफ डिप्रीवेशन आहे, ॿियो जेको हथियार आहे उहो असां वटि मज़हबी हथियार आहे। मज़हबी हथियार ईअं त दुनिया में का बि स्टेट जेका हूंदी आहे उहा, हा उनखे तव्हां मज़हबी चओ या वॉट एवर जेको उनजो नालो ॾियो, जेकॾहिं मज़हबी आहे त पोइ तव्हांजो मज़हब को न को फ़िरक़ो त हूंदो न। माना असां वटि फॉर एग्ज़ाम्पल असां सम्झो था ही सुन्नी स्टेट आहे त अहले तशी वारा पारा चनार में हुनजो क़त्ल आम पियो थिए, माना स्टेट उनजी फेवर ई कोन थिए। सो इज़ द केस विद द नॉन मुस्लिम्स, हिंदू मिनोरिटीज़, उन्हनि सां छा पियो थिए। त हिन मुल्क पूरे खे ओवरहाल करण जी ज़रूरत आहे। तारीख़ असांजी जेका असांखे ॿुधाए थी त दुनिया में जेके मुल्क जिन्हनि तरक़ियूं कयूं आहिनि उन्हनि क़ौमनि जा हक़ ॾिना आहिनि, न सिर्फ़ु क़ौमनि जा हक़ पर गवर्नेंस। पहिरीं इहो डिसाइड करे वठो त हिन मुल्क खे सिविलियन हलाईंदा या नॉन सिविलियन हलाईंदा। सिविलियन हलाईंदा त पोइ सिविलियन जो अकाउंटेबिलिटी थियणु खपे, उन्हनि खे हुकूमत हुजणु खपे। पर जेकॾहिं नॉन सिविलियन हलाईंदा त पोइ ॿुधाइनि त बाबा असां हुकूमत कंदासीं, पर पर्दे जे पुठियां जेका इहा हुकूमत थिए थी उन जे करे कम त जेके आहिनि या फेल्योर जेको आहे उहो सिविलियन हुकूमत जो हूंदो आहे, मगर उहो इनफैक्ट असां जेके ॾिसंदा आहियूं उहे पावर्स उहे एक्सरसाइज़ कोन करे सघंदा आहिनि। सो हीउ मुल्क ॾाढी क्रिटिकल सूरत हाल में आहे। आउं सम्झां थो हीअ जेका 77 जेका असांजे मुल्क जी आज़ादी आहे, हिते सोचण जी ज़रूरत आहे त भई असांजे मुल्क में रेट्रोस्पेक्टिवली सोचण जी ज़रूरत आहे त असांजे मुल्क में जेको आहे एसो ही असां एतिरो पोइते छो आहियूं। थोरो पंहिंजी इंट्रोस्पेक्शन करणु घुरिजे न त भई असां खां ग़लतियूं कहिड़ियूं थियूं आहिनि, वॉट वेंट रॉन्ग। जेसीं ताईं इहे असां न कंदासीं, पंहिंजे मुल्क जी एवोल्यूशन न कंदासीं, ही असां वटि 77 साल गुज़री विया आहिनि, 77 साल ॿिया बि गुज़री वेंदा त हिन मुल्क में बिल्कुलु सही चयो मुंहिंजे दोस्त इब्राहिम त कुझु कोन थींदो। तव्हां मुल्क में जेसीं ताईं
जेको कानून आहे उन कानून में हाणे चवंदा हे शइ फलाणी कानून में आहे, जेका उन्हनि खे सूट थी करे उहा कानून में आहे, जेका उन्हनि खे सूट नथी करे उहा कानून में आहे कोन, उन जो नालो ई कोन थो वरितो वञे। जीअं डिसअपीरेंस जो केस आहे वो भी कानून में न आहे त बाबा उनखे कटड़े में आणियो, पर उनखे केरु कोन थो पुछे। ॿिया नंढा वॾा केस चवंदा त कानून ते अमल नथो थिए। सो मुंहिंजो ख्याल आहे त हिन स्टेट खे इहो सोचणु घुरिजे, असांजी स्टेट खे इहो सोचणु घुरिजे जेसीं ताईं नंढनि क़ौमनि खे हक़ ऐं राइट्स कोन मिलंदा तेसीं ताईं इहा सेंस ऑफ डिप्रिवेशन बि हूंदी ऐं असां तरक़ी बि न करे सघंदासीं। सही। छा असीं पंहिंजनि माण्हुनि सां कॾहिं इंसाफ़ करे सघंदासीं बराबरी जे बुनियाद ते? पोइ किथे इहो बहस न थिए थी पंजाब आहे सिंध आहे, इहा कॾहिं अणबराबरी ख़तमु थींदी? अव्हांखे लॻे थो असां IMF ऐं ॿिया जेके इंटरनेशनल इदारा आहिनि वर्ल्ड बैंक ऐं ॿिया उन्हनि जे चंगुल मां आज़ादु थींदासीं, या कॾहिं असांजा माण्हू जेके आहिनि पंहिंजे मुल्क में रहण खे तरजीह ॾींदा बजाए जो ॿाहिरि वञनि? इहो कॾहिं अव्हांखे थींदे नज़र अचे पियो? इन जो जवाब तमामु नंढड़ो आहे त बिल्कुलु न, सवाल ई पैदा कोन थो थिए। छो त जेसीं ताईं ॿुधो मां उन जो जेको तव्हां पहिरियों सवाल कयो आहे न, उहा एहसास तव्हां चयो त ही एहसास आहे हिननि माण्हुनि खे, उन ई सवाल ते अचण में इन जो जवाबु अची वेंदो। ॾिसो एहसास उन्हनि माण्हुनि खे हूंदो आहे जेके ॾिसो न, तव्हां अगरि 56 में जेकॾहिं तव्हां का डिक्टेटरशिप कई, वरी जेकॾहिं वरी डिक्टेटरशिप कई त इहो मतिलबु आहे त तव्हांखे एहसास कोन्हे त डिक्टेटरशिप हिन मुल्क खे कहिड़ी नुक़सान थो ॾे। तव्हां ॾिठो हूंदो त उहे डिक्टेटर जेके हुकूमत में रहिया आहिनि जॾहिं रिटायर थींदा आहिनि उहे पाण चवंदा आहिनि त डिक्टेटरशिप मुल्क खे तबाह थी करे, उहो बि डिक्टेटरशिप अचे थी। माना मुल्क में इन ई क़िस्म जो को एहसास ई कोन्हे। जेके माण्हू जेके स्टेक होल्डर्स आहिनि हू आर द कॉलिंग द शॉट्स, अनलेस उन्हनि माण्हुनि खे इन ॻाल्हि जो एहसास कोन थींदो तब्दीली कीअं ईंदी? सो ॻाल्हि त आहे एहसास जी न, एहसास हुजी, हा एहसास तॾहिं थींदो जॾहिं उन सम्झंदा त असां का ग़लती कयूं था, हू त पंहिंजो पाण खे मिस्टेक प्रूफ था सम्झनि न, उन्हनि खे टके जो बि एहसास कोन्हे। हा हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी जॾहिं असांजो पॉलिटिकल जेको तबिको आहे उहो कुझु मज़बूत थींदो, हुननि माण्हुनि खे जॾहिं इहो एहसास ॾियारींदो, जेसीं ताईं हुननि माण्हुनि खे इन शइ जो एहसास थी वेंदो त बाबा ही जेका हुकूमत जा वहिंवार आहे इहो जेको आहे इहो सिविलियन जो कमु आहे, उहे हलाईंदा, हुकूमत उहे कंदा, असां पंहिंजे आर्बिट में रहंदासीं ऐं पंहिंजो ई कमु कंदासीं, उन खां पोइ हिन मुल्क जा हालात तब्दील थी सघंदा। पर अनलेस असांजे मुल्क में इहो हाइब्रिड निज़ाम ऐं जेकॾहिं डिक्टेटोरियल निज़ाम हलंदो रहियो, हिन मुल्क पोइ इम्पॉसिबल केस थी वेंदो।